अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ॾिसी रहियो HR JDO न्यूज़ ऐं मां आहियां वज़ीर उन्हड़। ख़बर शामिल कयूं था HR JDO न्यूज़ जे रिपोर्टर दिलदार चांडियो जी। तालीम खाते जी बेहसी ऐं नाअहली सकरण लॻ ॻोठ वली मोहम्मद चांडियो UC मेहरापुर गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल जंहिंजो सीमेंस कोड 4170-3189। जॾहिं स्कूल में बिजली न हुअण सबबि स्कूल जा मासूम शागिर्द पीअण जे पाणीअ खां महरूम। जॾहिं त बिजलीअ जो ठेकेदार जंहिंखे स्कूल में बिजलीअ जे फिटिंग जो ठीको ॾिनो वियो हो, उहो ठेकेदार अध में फिटिंग जो कमु छॾे भॼी वियो। जॾहिं त ॻोठाणनि जो बार बार ठेकेदार सां राब्तो करण ते ठेकेदार कूड़ा दिलासा ॾींदो रहे थो। दोस्तों, मां दिलदार चांडियो HR JDO न्यूज़ सां गॾु अॼु असीं बीठा आहियूं सकरन लॻ ॻोठ वली मोहम्मद चांडियो में, जिथे हिकु प्राइमरी बॉयज़ स्कूल माशाल्लाह आहे। हिते जी बिल्डिंग बहितरीनु ठहियलु आहे, तालीम ऐं अटेंडेंस बि तमामु बहितरीनु आहे। हिते जेको लाइट जो निज़ाम हुयो 2 साल अॻु में कंहिं ठेकेदार लाइट जो कमु अधूरो छॾियो आहे। अचो त तव्हांखे हिन स्कूल जी विज़िट बि करायूं ऐं कुझु माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल कयूं ऐं स्कूल जे शागिर्दनि सां ॻाल्हि ॿोल कयूं। ऐं हिते जा जेके वाशरूम या मोटर लॻल आहे उहो बि बिल्कुलु सुठी हालत में आहे, पर लाइट जो जेको निज़ाम अधूरो रहियलु आहे, जेको ठेकेदार कमु अधु में छॾे वियो आहे तक़रीबन 2 साल पहिरियों। अचो त हिते ॻाल्हि ॿोल कयूं। पक्का कोला फिरने पक्का जाए नहीं कोने को प्लेयर को चा लाइट वाइट कोने ॾाढी तकलीफ़ थी थिए ला पर छा कयूं हाणे कोने दे बस। पाणी किथां घरां पींदो आहीं? हा, किथां पींदो आहीं? घरां पानी कोने बाथरूम में ने को टंकी खाली है, पक्का कोने के असां ॾाढी तकलीफ़ पानी घर दा पीअण जो पेशाब घर दा कयूं कोने में पक्का कोने में पानी कोने। जॾहिं त ॻोठाणनि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त असांजे स्कूल जे बिजली जी फिटिंग मुकमल करे ॾिनी वञे, न त ॿी सूरत में सकरण सहाफ़ी चौंक ते इंतिज़ामिया ऐं ठेकेदार ख़िलाफ़ एहतजाज कयो वेंदो। वधीक ख़बरुनि अपडेट लाइ ॾिसंदा रहो HR JDO न्यूज़।